Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. तहरीक इंसाफ पारां 14 ऑगस्ट ते इस्लामाबाद जे परेड ग्राउंड ते जलसो करण जो ऐलान। इमरान खान जी सदारत हेठ सियासी कमेटी जे इजलास दौरान MNAs जूं इस्तीफ़ाऊं मरहलेवार मंज़ूर थियण ख़िलाफ़ हिकमत अमली ते मुशावरत। इमरान खान चयो त हुकूमत हर मैदान में नाकाम थी आहे। हुकूमत जल्द चूंडुनि जी तारीख़ ॾे 14 ऑगस्ट ते ज़बरदस्त पावर शो कंदासीं। इमरान खान पंहिंजी चोरी तां ध्यानु हटाइण लाइ सियासी करतब तौर जलसो करे रहियो आहे। गैर कानूनी फंडिंग केस जी जांच में जेको सहकार न कंदो उनखे गिरफ़्तार कंदासीं। वफ़ाक़ी घरो वज़ीर राणा सनाउल्ला जो बयान। राणा सनाउल्ला चयो त ख़ाली थियल 9 क़ौमी तकनि ते नंढी चूंड में PTI खे शिकस्त मिलंदी। नवाज़ शरीफ़ ईंदड़ इलेक्शन जी चूंड मुहिम खां अॻु वतन वापसि अची वेंदो। वतन वापसी जी तारीख़ जो ऐलान नवाज़ शरीफ़ पाण कंदो। शहबाज शरीफ़ जी हुकूमत जल्द ख़त्म थियण वारी आहे। कारकुन आम चूंडुनि जी तैयारी कनि। PTI अॻवान परवेज़ खटक जो नौशहरा में कारकुननि खे ख़िताब। परवेज़ खटक चयो त PDM में शामिल जमायतूं सम्झनि थियूं त हू इमरान खान खे न अहल करार ॾियाराईंदियूं। इहा हुननि जी भुल आहे। PDM वारा अॻु बि हथे ख़ाली मोटिया हुआ, हाणे बि हथे ख़ाली मोटंदा। फ़ौजी ऑफिसरनि जी शहादत ते PTI ट्रोलिंग कई। हिकु जमायत जो माइंड सेट ही ट्रोलिंग आहे। सुदसा मावरी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो आहे त इमरान खान परदेही एजेंट आहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त इमरान खान ॼाणी माणी सभु कुझु कयो। हाणे उहे टेक्निकल सबब बयानु करे रहिया आहिनि। हीउ टेक्निकल मामिलो नाहे। इमरान खान कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। का ख़बर नाहे त फंडिंग केरु ऐं किथां मोकिलींदो हो, रक़म किथे ख़र्च थी। पैसा PTI जे फाइनेंस मैनेजर खे ॾींदा हुआसीं। सही थियल ब्लैंक चेक ॾिना वरिता वेंदा हुआ। परदेही फंडिंग ॿियनि अकाउंट्स खां सवाइ मुलाज़िमनि जे सैलरी अकाउंट्स में बि ईंदी रही। FI जी जांच दौरान इमरान खान जे प्रिंसिपल सेक्रेटरी समेत 4 मुलाज़िमनि जो इंकशाफ। परदेही फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जी रिपोर्ट में नामज़द 3 मुलाज़िमनि मोहम्मद रफ़ीक, ताहिर इक़बाल ऐं मोहम्मद अरशद खां इंक्वायरी। FIA पारां 5 रुकनी मॉनिटरिंग टीम बि जोड़ी वई। केस जी जांच लाइ FIA में एमरजेंसी लागू। इसरा यूनिवर्सिटी जो चांसलर प्रोफेसर डॉक्टर हमीदुल्ला काज़ी गिरफ़्तार। हैदराबाद जी कासमाबाद पुलिस डॉक्टर हमीदुल्ला काज़ी खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि चांसलर हमीदुल्ला काज़ी ते जाली डिग्री जारी करण ख़िलाफ़ हटड़ी थाणे ते FIR दाख़िल आहे। इसरा यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर नज़ीर अहमद लगारी जे पुट ज़ुबैर जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। चांसलर जे वारसनि जो इल्ज़ाम आहे त पुलिस प्रोफेसर डॉक्टर हमीदुल्ला काज़ी खे खंभण बाबति तज़लील जो निशानो बणायो। खेसि पुलिस मोबाइल में सीट बदिरां हेठि वेहारियो वियो। ज़रियनि मूजिबि हैदराबाद रेंज जे आला पुलिस अमलदारनि जे चवण ते चांसलर खे गिरफ़्तार कयो वियो। शहदाद कोट वेझो 2 नौजवान औरताणे आवाज़ ते हिरकजी अग़वा। 80 लख भुंग तलब। ॻोठ अली असाबो वासी अज़ीज़ चांडियो ऐं बशीर चांडियो खे शिकारपुर घुराए अग़वा कयो वियो। धाड़ेलनि पारां नौजवाननि जे वारसनि खां 80 लख रुपया भुंग तलब। धाड़ेलनि पारां नौजवाननि खे ज़ंजीरनि सां ॿधी तशदुद करण जी वीडियो वायरल। पुलिस जो चवणु आहे त नौजवाननि खे दावत बहाने शिकारपुर घुराए अग़वा कयो वियो। सदन मोबाइल फ़ोन शिकारपुर जे कचे में बंदि थी विया। शिकारपुर पुलिस मुख़बी नौजवान जी बाज़ियाबी लाइ कोशिश करे रही आहे।